बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कुर्ब कचहरी ग्रुप जे कामयाब प्रोग्राम करण ते फ़कीर शाहनवाज़ कासकेली, फ़कीर वकार अहमद वीसर ऐं फ़कीर गुलशर अहमद वीसर जन जी कोशिशनि सां ही प्रोग्राम थियो ऐं तमामु मशहूर सना ख़ान मुस्तफ़ा परे परे खां दोस्त आयल हुया। तमामु बहितरीन प्रोग्राम। मां प्रोग्राम में शिरकत त न करे सघियुसि, लेकिन प्रोग्राम जूं तस्वीरूं ॾिसी करे मुंहिंजी दिलि बाग़ बहार थी वई ऐं मां तमामु दोस्तनि खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं इंशा अल्लाह ताला ज़रूरु कंहिं ॿिए प्रोग्राम में दोस्तनि सां मिलबो ऐं अहिड़ी कचहरी में शामिलु थिबो। तमामु प्यारी मोहबत मिली दोस्तनि खे, छाकाणि त मां वॉइस वग़ैरह बि दोस्तनि जा ॿुधा आहिनि। माशाअल्लाह तमामु बहितरीन प्रोग्राम, कामयाब प्रोग्राम करण ते मां फ़कीर शाहनवाज़ कासकेली ऐं सॼी संगत जेका कुर्ब कचहरी में मौजूदु आहे सभिनी खे मुबारकबाद पेश कयां थो। फ़कीर मोहम्मद अमीन मजीदाणो पक्का चांग। आख़िर में अर्ज़ु कंदो हलां त दोस्तो मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो। फेसबुक, यूट्यूब या वीडियो एडिटिंग जे बारे में मालूमात अगरि तव्हांखे खपे त हिन चैनल ते रखियलु आहे, तव्हां ॾिसी सघो था। बेसिक सेटिंग, व्यूज़ वधाइण, सॼो कुझु हिन चैनल ते मौजूदु आहे। तव्हां विज़िट करे ॾिसी सघो था ऐं फ़ाइदो वठी सघो था।